असां कुलूसियो जे ख़त जी शुरूआत कयूं। हिन ख़त जो लेखक उहो प्रेरित यानी परमेश्वर जो मोकिलियल दास पौलुस आहे। जीअं त कुलूसियो जे नाले हिन ख़त में ॿुधायो वियो आहे। इहो ख़त हुननि क़ैदखाने वारनि ख़तनि मां हिकु आहे। इहे हिन नाले सां सॾाया विया हुया छो त पौलुस हिननि खे लिखियो जॾहिं संदसि रोम में हिकिड़े क़ैदखाने में हुयो। क़ैदखाने वारा ख़त आहिनि एफिसियो, फिलिपियो, कुलूसियो ऐं उहो निजी फिलिमोन खे लिखियल इहे ख़त। उहो साल हुयो 62 साल मसीह जे पैदाइश खां पोइ। 4 दूत रोम मां बिना कंहिंजे ॾिठे हली पिया, पर हर हिकु हिकिड़ी कीमती पर्ची खणंदे निकितो। तिकिकुस नाले जे हिकिड़े शख़्स एफिसियो जे नाले हुन ख़त खे एफिसुस हिन शहर में खणी आयो जिते हुन कलीसिया जो उहो रेडार या नेता हुयो। एफिफ्रोदतुस नाले जे ॿिए शख़्स फिलिपियो जे नाले हुन ख़त खे खणी निकितो जेको उहो फिलिपी जे क्षेत्र में खणी आयो जिते उहो पाण हिकु रेडार हुयो। एपिफ्रास हिन नाले जो शख़्स कुलूसियो नाले ख़त खे खणी आयो। कुलूसियो जे कलीसिया जो उहो हिकिड़ो शायदि नेता हुयो। फिलिमोन जे नाले उहो ख़त उनेसिमुस हिन नाले जो हिकिड़ो शख़्स हुन वटि आने पियो। फिलिमोन इहो उनेसिमुस जो स्वामी हुयो जंहिंखां उनेसिमुस भॼी वियो हुयो ऐं हींअर हुन वटि मोटी अची रहियो हुयो। इहे 4 ख़त हिक ॿिए जा साथी आहिनि ऐं मिली करे मसीही जीवन जी शरीर रचना या कलीसिया जी शरीर रचना हीअं सॾिया वेंदा आहिनि। असां ॾिसूं था त हिननि ख़तनि जा विषय मसीही विश्वास जे सभिनी पहलुअनि खे सम्झाइनि था। एफिसुस जो ख़त विश्वासियुनि सां ठहियल हुन जिस्म जे बारे में आहे जंहिंखे कलीसिया सॾियो वियो आहे, जंहिंजो मस्तक मसीह पाण आहे। कुलूसियो जो ख़त असांजो ध्यानु हुन जिस्म जे मस्तक जी ओर छिके थो जेको मसीह पाण आहे। जिस्म ख़ुदि ॿिए दर्जे ते आहे। मसीह इहो अहम विषय आहे। उहो हिकिड़े गोले जो केंद्र बिंदु आहे जंहिंजे मथां उहा सॼी मसीही ज़िंदगी घुमी रही आहे। कुलूसियो जो ख़त हिन ॻाल्हि ते ज़ोर थो ॾिए त मसीह परमेश्वर जी परिपूर्णता आहे। फिलिपियो जो ख़त असांखे कलीसिया खे हिते हिन धरतीअ ते हलंदे दर्शाए थो। मसीह में ज़िंदगी जॻण हुन जो विषय आहे। उहो हुन गोले जो किनारो आहे जंहिंजो केंद्र बिंदु ख़ुदि मसीह आहे। फिलिपियो जो ख़त हिन ॻाल्हि ते ज़ोर थो ॾिए त मसीह हिकिड़ो दास या चाकर थो थी वञे। फिलिमोन जो ख़त असांखे मसीही सिख्या खे कमु कंदे ॾेखारे थो। असां चई था सघूं त उहो हुते आहे जिते फीतो रस्ते सां मिली रहियो आहे या त हुन ॾींहं में जॾहिं चंपल या सैंडल रोमीअ रस्ते ते स्पर्श था कनि। उहो ॾेखारे थो त मसीही जीवन हिकिड़े गैर मसीही समाज में कीअं कमु थो करे। हाणे असां ॾिसी सघूं था त इहे 4 पर्चियूं हुन कलीसिया जी शरीर रचना छो चया वेंदा आहिनि। उहे हिक ॿिए सां मिली गॾु मिली हिकु पूरो विषय थी था वञनि। मां कोन थो सम्झां त काई अहिड़ी बख़्तरबंद गाॾी कॾहिं हूंदी जेकी 4 अञा वधीक क़ीमती पर्चियूं कॾहिं खणी वई हूंदी। छा तव्हांखे हिन जो अहसासु आहे त अगरि अॼु तव्हां हुननि 4 असली पर्चियुनि जा मालिक हुजो हा जीअं उहे पौलुस जे हथां आयूं, तव्हां शायदि जेतिरी चाहियो ओतिरी क़ीमत हुन जे बदिले पाए पिया सघो। तव्हांखे त हिकिड़े राजा जो धन हुजे हा, हां, पर असां हुन जी माप रुपयनि में कोन था कयूं। हुननि जी आत्मिक क़ीमत जो इंसानी तरीक़नि सां अंदाज़ो बिल्कुलु कोन लॻाए थो सघिजे। मां कॾहिं बि कुलूसी कोन वियो आहियां जंहिंजे वासियुनि हिन ख़त खे पातो। अॼु
फुर्गीअ जे फाटकनि में हुन जूं बचियल ऐं तबाह थियल शयूं बीठियूं आहिनि। लुदुसिया ऐं हीरोपोली हिननि जायुनि जे क्षेत्र में इहो शहर आहे। हुन शहर जा त तबाह थियल टपर अॼु बि आहिनि, पर कंहिं कलीसिया या चर्च जी तबाह थियल बचियल काई शइ कोन्हे। कुलसी हिन ठिकान जी उहा कलीसिया हिकिड़े शख़्स फिलेमोन जे घर में गॾिजंदी हुई। मूंखे हिन ॻाल्हि जो संकोच आहे त हुते कॾहिं काई कलीसिया जी हिकु इमारत हूंदी हुई। हुन क्षेत्र में हिकिड़ी विशाल सभ्यता ऐं हिकिड़ी विशाल जनसंख्या हिकु दफ़े रही हुई। उहा हिकु क़िस्म जो हुन भूमध्य सागर खां पूर्व एशिया में स्थित देश जो हिकु दरवाज़ो हुयो। हुन खे फुर्गिया जा फाटक चयो वेंदो हुयो। हिते पूरब ऐं पश्चिम जो मिलाप थिए पियो। हिते उहो रोमी साम्राज्य हुन पूरब खे पालतू बनाइण जी कोशिश करे रहियो हुयो ऐं रोमी नियंत्रण जे हेठां आणण जी कोशिश बि पियो करे। कुलुसी हिकिड़ो महान क़िलो ऐं शहर हुयो, जीअं त लुदुकिया, फिलाडेल्फिया, सार्दी, थियाटिरा ऐं परगमुम बि हुया। इहे सभी हुन पूरब जे हमले जे ख़िलाफ़ बचण लाइ शरण स्थान या वॾा शहर रहिया हुया। पर प्रेरित पौलुस जे वक़्त में उहो जोखिम हटी वियो हुयो, छो त सॼो जगत ओमल रोम साम्राज्य जे नियंत्रण में हुयो। हिन जो नतीजो हुयो त माण्हू अधर्मनि ऐं किनी अनैतिकता ऐं व्यभिचारनि में पइजी विया हुया। पौलुस जे वक़्त में कुलुसी जो शहर हुन ॾींहंनि जे शहरनि जो हिकु पको नमूनो हुयो। जेतिरी विवरण सां तालुक़ रखण ताईं ॻाल्हि आहे, पौलुस कॾहिं बि कुलुसी नगर कोन वियो हुयो। अगरि असीं बाइबल में लिखियल जायुनि खे पाण ॾिसूं त असां शास्त्रनि में घणियूं ई शयुनि खे सम्झी था सघूं, जेके शायदि पहिरियों असांजे सम्झ में आसानीअ सां कोन ईंदियूं आहिनि। पौलुस भला कुलुसी छो कॾहिं कोन वियो? हीअं लॻे थो त फुर्गिया जे फाटकनि मां उहो कोन गुज़रियो, पर हिन जे बजाए उहो कुलुसीअ जे उत्तर जे तरफ़ यानी सार्डी हिन ठिकान ताईं आयो। हीअं नज़र में थो अचे त एफिसुस वञण लाइ हुन उहो रोमी रस्तो झलियो ऐं कुलुसीअ जे ॿाहिरि गुज़री वियो। प्रेरित पौलुस कॾहिं बि कुलुसीअ जे शहर में कोन वियो हुयो, पर हुते हुन कलीसिया जो स्थापक ज़रूर हुयो। हुन कलीसिया जो एपिफ्राफ्रुस नाले जो हिकिड़ो शख़्स नेता हुयो ऐं शायदि सिधो स्थापक बि हुयो, पर कुलुसी नगर जे कलीसिया या चर्च जी स्थापना पौलुस ई कई हुई। उहो स्थापक हुयो सफ़ा हुन ई तरीक़े सां जीअं त उहो रोम जी कलीसिया जो स्थापक हुयो। हुन रोम साम्राज्य जे क़ौमनि खे पंहिंजी सेवकाई जे वसीले स्पर्श कयो ऐं इहे माण्हू रोम में विया ऐं हुते जी कलीसिया जी स्थापना कयऊं। पौलुस शायदि लुदकिया वियो हुयो, पर मां हिन ॻाल्हि ते शक थो कयां ऐं हुतों जा विश्वासी कुलुसी अची पहुता हूंदा। पर पौलुस जी सेवकाई द्वारा परिवर्तित थियल शख़्स एफिसुस मां पक सां कुलुसी अची सघिया हूंदा। हुन कलीसिया जे जीव कोशिका जो केंद्रक थी वञण लाइ। कुलुसी एफिसुस जे ठिकान खां कुझु 75 खां 100 मैल पूरब जे तरफ़ आहे। पौलुस पंहिंजे सेवकाई जा 3 साल एफिसुस में गुज़ारिया। हुननि मां 2 वर्ष तुरानुस जी पाठशाला में सेखारींदे बिताया। हुन क्षेत्र में हिकिड़ी विशाल सभ्यता हुई। रोमी साम्राज्य जी संस्कृति हुते केंद्रित हुई। उहा हुन वक़्त में यूनानी क्षेत्र में केंद्रित कोन हुई, जेको घणे हद ताईं घटिजी ऐं खुटी वियो हुयो
पंहिंजी तर्क ऐं संस्कृति सूदे। पर यूनानी संस्कृति एशिया जे हिकिड़े भाग में कुवत वारी हुई। हुन हिसे में जंहिंखे अॼु तुर्की चयो वेंदो आहे, उहो इहो क्षेत्र हुयो जिते पौलुस पंहिंजे सहकर्मीअ सां गॾु पंहिंजी वॾी सेवकाई कयईं। संदसि सां गॾु हुया इहे शख़्स: यूहन्ना मरकुस, बरनबा, सिला, तिमुथियुस ऐं शायदि कुझु ॿिया प्रेरित। असांखे त हिन जी ॼाण आहे त प्रेरित यूहन्ना पोइ इफिसुस में रेडार या पालक थी वियो। एशिया हिकु विशाल संस्कृति जो केंद्र हुयो, पर उहो गैर मसीही, गैर यहूदी मूर्ति पूजा ऐं राज धर्मनि जो बि हिकु केंद्र हुयो। हुन क्षेत्र में ओमाल नॉस्टी सिख्या हिन नाले जो हिकु कूरी सिख्या जो गठ प्रगट थी वियो हुयो। कलीसिया जी पहिरीं विधर्मी सिख्या इहा ई हुई। हिन गठ जी सिख्या जा घणाई रूप हुया ऐं कुलुसी जे शहर में एसिनी नाले जो इहो गठ हुयो। हिन गठ खे सुञाणण जा टे पहलू हुया। पहिरियों, हुननि विच पाण में ॿियनि खे न शामिल करण जी आत्मा हुई। ॿुद्धीअ में उहे मथे दर्जे जा शख़्स हुया। उहे सोचींदा हुया त उहे ख़ासि शख़्सियत हुया। हुननि वटि हिकिड़ी ॿाटीअ में हुयो ऐं हुन जो ढक सिर्फ़ु हुननि जे पंहिंजे हथनि में हुयो। हुननि खे लॻे पियो त सॼे ॻाल्हि जो हिकाधिकार सिर्फ़ु हुननि वटि हुयो। हिन जो नतीजो इहो थियो त उहे पाण खे ज्ञान जा उस्ताद लेखींदा हुया ऐं सम्झंदा हुया त कंहिं बि परमेश्वर जे प्रेरितनि खां वधीक हुननि खे ॼाण हुई। पहिरें अध्याय में पौलुस हुननि खे छितो करण वारो आहे, जंहिंजो प्रचार कंदे असां हर हिकु माण्हूअ खे चेतावनी ॾींदा आहियूं ऐं सॼे ज्ञान सां हर हिकु माण्हूअ खे सेखारींदा आहियूं त असां हर हिकु शख़्स खे मसीह में सिद्ध करे उपस्थित कयूं। कुलुसीअ जो पहिरियों अध्याय ऐं 28 वचन असांखे हे ॿुधाए थो: सिद्ध या परिपूर्ण करणु कंहिं बि कूरी सिख्या जे गठ या विधर्मी गठ में कोन लॾिजे थो, पर केवल मसीह यीशुअ में ई इहो आहे। सॼो ज्ञान सिर्फ़ु हुन में ई लॼंदो आहे। ॿियो, उहे जगत जे निर्मितीअ जे विषय में पूरी जानकारीअ जे बिना राय सां भरियल सिद्धांत ठाहे वेठा हुया। उहे सेखारनि पिया त परमेश्वर हिन अंतरिक्ष खे सिधो कोन रचियो, पर हिकिड़े प्राणीअ खे ठाहियईं जंहिं ॿिए प्राणीअ खे ठाहियो। जेसिताईं आख़िर में हिकिड़े प्राणीअ इहो भौतिक अंतरिक्ष रचियो। मसीह खे हिननि लंबियूं निर्मितीअ जे सिलसिले मां हिकु प्राणी लेखियो वियो हुयो। परमेश्वर ऐं अंतरिक्ष खे हिकु लेखण वारे यूनानी दर्शन शास्त्र में हिन खे दीमुर्ज चयो वेंदो हुयो। हिन सम्झ खे पौलुस कुलुसियो जे ख़त जे पहिरें अध्याय जे 15 खां 19 वचन में ऐं ॿिए अध्याय जे 18 वचन में ग़लति थो साबित करे। टियों, हिन गठ खे सुञाण जो अञा हिकु चिन्ह हुयो त हुननि जो संन्यास वठण जो नैतिक प्रयोग ऐं हुननि जी सफ़ा बेकाबू अनैतिकता ऐं व्यभिचार या रंगेलपनो। हुननि जा सन्यासी वीचार हिकिड़े यूनानी तपस्या जे दर्शन शास्त्र मां हुननि खे मिलिया ऐं हुननि जो बेकाबू अनैतिक रेंगलपनो हुननि खे हिकिड़े यूनानी मौज मनाइण जे धर्मशास्त्र मां हुननि खे मिलियो। पौलुस हिन खे ॿिए अध्याय जे 16 ऐं 23 ऐं 3 अध्याय जे 5 खां 9 वचन में ग़लति थो साबित करे। कुलुसियों जो ख़त विश्वासीअ खे सैर करण जी क़ाबिलियत ॾियण वारो दिशा दर्शक आहे। ॿिए पासे मसीही ज़िंदगीअ जो हिकिड़े रूप में सिर्फ़ु हिकिड़े रस्म या रिवाज़ ऐं प्रक्रिया या विधि में ॼमी वञण जो ख़तरो त सदाई आहे।
घणनि ई क्षेत्रनि में ऐं घणनि ई कलीसियाउनि में मसीही जीवन हिकिड़े प्रक्रिया ऐं रवाज़ खां अञा वधीक कोन रहियो आहे। ॿिए तरफ़ मसीही जीवन जो बाफ़ में बदिलजी हिकिड़े दर्शन शास्त्र में थी वञण जो बि ख़तरो आहे। हिन जो अनुभव कंहिं कयो जॾहिं हिकिड़े ढिले सिख्या में विश्वास करण वारे शख़्स हुन खे पुछई, तव्हां कहिड़े प्रेरणा जे सिद्धांत खे झले बीठा आहियो? हुन जवाब ॾिनई, मां हिकिड़े प्रेरणा जे सिद्धांत खे कोन झले बीठो आहियां। मां विश्वास कयां थो त परमेश्वर जो वचन परमेश्वर जो प्रकटन आहे, जीअं उहो साफ़ असांखे ॿुधाए थो। उहो हिकिड़ो सिद्धांत कोन्हे। असांखे माण्हू प्रेरणा जे सिद्धांत ऐं उद्धार जे सिद्धांतनि जे बारे में ॻाल्हाईंदे मिलनि था। उहो मसीही ज़िंदगी जो हिकिड़े दर्शन शास्त्र में बाफ़ में बदिलजी वञणु आहे। त पोइ ॿ ख़तरा आहिनि। हिकु आहे त हिकिड़े रूप में ॼमी वञणु ऐं पोइ सिर्फ़ु हिकु रवाज़ ऐं प्रक्रिया वारी कलीसिया थी वञणु। ॿियो आहे त बाफ़ में बदिलजी वञणु ऐं ढिली सिख्या ऐं कूड़े दर्शन शास्त्र में भटकी वञणु। तव्हां यादि कंदव त प्रभु यीशु चयईं त उहो जीवन जो जल हुयो। हुन हीअं कोन चयईं, मां जीवन जी बर्फ़ आहियां। न त हुन चयईं, मां जीवन जी बाफ़ आहियां। उहो जीवन जो जल आहे। जल जीवन जे तापमान ते न त ॼमियल ऐं न टकियल। जीवन जो उहो जल आहे। मसीह तव्हां में महिमा जी उहा आशा, जीअं त कुलुसियो जे पहिरें अध्याय ऐं 27 वचन में ॿुधायल आहे। मसीह खे तव्हां में जीअणो खपंदो आहे। हुन खे हिते हेठि हुन गलीअ में हलणो खपंदो आहे जिते तव्हां रहो था। मसीही जीवन त मसीह ख़ुदि आहे, हिते हेठि जिते असां जीअ रहा आहियूं। मसीह जीवन जे सभिनीनि खां अहम ॻाल्हियुनि में हुते जिते असल में गाॾीअ जो फीतो रस्ते सां मिले थो। हिन जो हमेशह ख़तरो रहियो आहे त मसीह सां गॾु काई ॻाल्हि खे मिलाइण जो या हुन मां कंहिं शइ खे कढण जो। जूनो विधर्म बि हाणे नओं थी बीहंदो आहे। मसीही जीवन मिलाइण या कढण जो हिकिड़ी गणित शास्त्र जी समस्या कोन्हे। मसीही जीवन मसीह इहो आहे। हिन ख़त में पौलुस इहो ई सेखारे रहियो आहे, छाकाणि त हुन में ईश्वरत्व जी सॼी परिपूर्णता सदैव वास कंदी आहे। इहो कुलुसियों जे 2 अध्याय ऐं 9 वचन में असां पढ़ी था सघूं। तव्हांजी पूरी घुर्ज मसीह यीशुअ में लॼे थी। हिकिड़ी शख़्सियत हीअं फरमायो आहे, एफुसियन खे लिखियल ख़त में कलीसिया सभिनीनि खां अहम लक्ष्य आहे ऐं वीचार मथे थो वञे। हुन मसीह ते कलीसिया जो मस्तक हूंदे। कुलुसियो खे लिखियल हिन ख़त में मसीह सभिनीनि खां अहम लक्ष्य आहे ऐं वीचार हेठि थो वञे हुन कलीसिया ते मसीह जो शरीर हूंदे। हिन ख़त जो अहम वीचार आहे, मसीह सभु कुझु आहे। उहो पाण सभु आहे जंहिंजी मूंखे घुर्ज आहे। उहो सभु आहे। परमेश्वर जे हिकिड़े सेवक ऐं मधुर कविअ पंहिंजे प्यारे भजन में हीअं फरमायो, तव्हां ओ मसीह आयो उहो सभु जेको मां चाहियां थो। सभ खां वधीक मां तव्हां में थो पायां। हिकिड़े ॿिए सेवक चयो, तव्हां पंहिंजे शून्यता ते निहारियो, नम्र थियो, पर यीशुअ खे निहारियो, तव्हांजो महान प्रतिनिधिक ऐं ख़ुशि रहंदा कयो। तव्हांखे इहो घणनि ई क्लेशनि खां बचाईंदो अगरि तव्हां पाण खे हुन में हूंदे हीअं सोचणु लॻंदव। हुन प्यारे मसीह में स्वीकारियल हुन खे ई पंहिंजो सभ में सभु पाईंदे
हिकिड़ीअ माईअ हिकिड़ो ख़त लिखियो। उहा 80 साल जी उमिरि ते अची पहुती ऐं अञा जीअण जी आशा कोन करे रही हुई, पर मसीह जी सिक सां भरियल माफ़ीअ में टिकी रही आहे। मुंहिंजा मित्र, तव्हां हिन खां अञा सुठी काई जाइ आराम करण लाइ कोन था पाए सघो। अगरि तव्हां हुन ते निर्भर हुन में आहियो त तव्हां पाईंदव त तव्हांखे हिकिड़े प्रक्रिया मां कोन गुज़रणो आहे। तव्हांखे चकर कोन कटणा पवंदा। तव्हां प्रेरणा जे सिद्धांतनि जी चर्चा कोन कंदव। तव्हां या त विश्वास कयो था त बाइबल इहो परमेश्वर जो वचन आहे, या तव्हां कोन था विश्वास कयो त सिर्फ़ु उहो परमेश्वर जो वचन आहे। अॼु असां जूं कलीसियाउनि में बुद्धिमता पूर्ण जो तरीक़ो जेको पायो वञे थो, हिन खे असां बीहारे छॾूं। उहो कंहिं कम जो कोन्हे। कॾहिं मैगी नाले जो हिकु रेडार पंहिंजी सेवा शुरू कई। उहो बुद्धिमता पूर्ण थियण जी कोशिश में हुयो। हुन कलीसिया में जिथे उहो सेवा करे रहियो हुयो, हुते हिकु वॾे सेवक हुन वटि अची हुन ॻाल्हि जे बारे में ॻाल्हायईं ऐं चयईं, असां त खरे मैगी खे चाहियूं था, ॿिए कंहिंजी नक़ल न। हुन ॾिठईं त उहो ॿियनि बुद्धिजीवी माण्हुनि जी नक़ल पियो करे, जंहिंखे उहो पसंदि पियो करे। असांखे हूअं करण जी काई ज़रूरत कान्हे। असांखे पाण जीअं आहियूं हुजणो आहे। असांखे पंहिंजे ऊचे घोरनि तां हेठि लहणो आहे। न विसरो त प्रभु यीशु रिढनि खे खाराए थो, ढगनि खे न। हिन ख़त जो व्यावहारिक हिसो असांखे ॾेखारे थो मसीह परमेश्वर जी परिपूर्णता ऐं भरपूरी विश्वासियुनि जे ज़िंदगियुनि में पेटिजी वेंदे। अॼु हुन गंदरस जे दॿे खे टुटणो आहे। जग खे सिर्फ़ु कुझु ॾिसणो कोन्हे, पर कुझु सूंघणो बि आहे। हिन जगत जो प्रदूषण हिननि ॾींहंनि में ॾाढी गंदी बांस ॾेई रहियो आहे। असांखे यीशुअ मसीह जी कुझु सुगंध ऐं मधुरता ऐं सुंदरता जी ज़रूरत आहे, ऐं केवल हुन कलीसिया खे ई इजाज़त आहे हुन गंदरस जे दॿे खे तोड़े खोलण जी ऐं सुगंध खे ॿाहिरि फैलाइण जी। छा तव्हां हिन सुगंध खे सूंघियो आहे? छा ईश्वर जी मधुरता खे तव्हां पातो आहे? छा हुन जे कोमलता जो अहसासु तव्हांखे आहे? अगरि न, त छो न अॼु तव्हां हुन खे चओ त तुंहिंजी सुगंध मुंहिंजे ज़िंदगीअ में फैलाए, मुंहिंजे पाप जी दुर्गंध मुंहिंजे ज़िंदगीअ मां कढी वठि ऐं तुंहिंजे लहू द्वारा मूंखे धोई वठि। तव्हां इहा प्रार्थना अॼु ई करे सघो था, ऐं पोइ उहो तव्हांजो जीवन पूरी तरह सां बदिले छॾंदो। अॼु असां हिते ई बीहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी।